जी बिल्कुल, कोरोना वायरस सबब थियल मुसलसल लॉकडाउन खां पोइ अॼु मुल्क जा तइलीमी इदारा खुलण शुरू थी विया आहिनि ऐं जामशोरे में पिणु 3 यूनिवर्सिटियूं सिंध मेराण ऐं लम्स यूनिवर्सिटियूं SOPs तहत खोलियूं वियूं आहिनि। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं जामशोरे जे सिंध यूनिवर्सिटी में, जेका पिणु SOPs तहत खोली वई आहे। हिते सिंध यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ रूटनि तां 56 रूटनि तां जेके से पॉइंटूं हलणु शुरू थी वियूं आहिनि। पॉइंटूं जेके से मुलाज़िमनि ऐं शागिर्दनि खे खणी हिते सिंध यूनिवर्सिटी पहुची रहियूं आहिनि। उनखे अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध यूनिवर्सिटी जा जेके मुख़्तलिफ़ शोबा आहिनि उन्हनि में पिणु शागिर्दनि जो अचणु शुरू थी वियो आहे। शागिर्द घटि तइदाद में हिते पहुता आहिनि। सिंध यूनिवर्सिटी पारां जेके से हिन शुरूआती मरहले में आख़िरी साल जे शागिर्दनि खे यूनिवर्सिटी में घुरायो वियो आहे। उनखां अलावा जेके जामशोरी जूं ॿियूं यूनिवर्सिटियूं आहिनि लम्स ऐं मेराण, लम्स यूनिवर्सिटी में पिणु SOPs तहत क्लासिस शुरू कया विया आहिनि। हिन हवाले सां मुंहिंजी रजिस्ट्रार सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो इहो चवणु आहे त शुरूआती मरहले में असां BDS MBBS ऐं फार्मेसी जे शागिर्दनि खे प्रैक्टिकल कराईंदासीं। उनखां अलावा मेराण यूनिवर्सिटी में पिणु क्लासिस शुरू थी विया आहिनि। ऑनलाइन क्लास मेराण यूनिवर्सिटी जा अॻु में ई हली चुका आहे। जॾहिं त हीअं जीअं ई यूनिवर्सिटियूं खुलियूं आहिनि त मेराण यूनिवर्सिटी वारनि इम्तिहान वठणु शुरू करे छॾिया। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हिते शागिर्द अचनि पिया, SOPs जो एतिरो ख़्यालु न पियो रखियो वञे। मुख़्तलिफ़ शागिर्द जेके से रक्शन ऐं पॉइंटुनि ज़रिए हिते पहुची रहिया आहिनि। पॉइंटुनि में शागिर्दनि जो तइदादु घटि हुजण करे उते SOPs जो कुझु ख़्यालु रखियो पियो वञे, पर जेके ॿाहिरियां शागिर्द ऐं मुलाज़िम हिते यूनिवर्सिटी में पहुचनि पिया उन्हनि खे न ई त मास्क पातल आहे, न ई को सैनिटाइज़र उन्हनि जे हथ में ॾिसण में अचे थो। जी।